बलोचन जे सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां रिंद क़ौमी इतिहाद पारां पंहिंजो सकाफ़ती लिबास ऐं पटका पाए बिलावल पार्क खां प्रेस क्लब खैरपुर ताईं रैली कढी वई। रैली में शामिल रिंद बिरादरी जे माण्हुनि पारां बलोची गीतनि ते रक़्स कंदे पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो वियो। सकाफ़ती रैलीअ जी अॻवानी रईस मोहम्मद पंजल रिंद, अब्दुल गफ़ूर रिंद, टकरी शौकत अली, वॾेरो कलंदर बख्श, वॾेरो क़ाइम खान, ग़ुलाम मुस्तफ़ा, मुरीद हुसैन, फ़ौजी अकबर अली, अली खान रिंद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असांजी बलोच सकाफ़त हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे। असां क़ौमी रिंद इतिहाद पारां पूरे पाकिस्तान में अॼोको ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। उन्हनि चयो त असां सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं बि सिंधी भाइरनि सां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। ईंदड़ साल सिंधी भाइरनि सां गॾु बलोच सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वेंदो त जीअं सिंध ऐं बलोच क़ौम जी सकाफ़त दुनिया में निर्वार थी सघे।